नाज़रीन, कोट डेजी वेझो खाण में दबजी फोत थी वियल पोहरियत जे पोएरनि जे ठेकेदार समेत कंहिं बि सार न लधी। मुतासिर कुटुंब समेत इलाइक़े वासियुनि एहतजाज कंदे वाहौर जी अपील कई आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर हसन रज़ा भंबरो। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं ॻोठ राजपारी में, जिते हिकु पोहरियत जेको आहे खाण में दबजी फोत थी वियो आहे। हिते जेके ॻोठाणा आहिनि ऐं उन जा जेके वुरसा ऐं उन जा नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। असां चवंदा असां इंसाफ़ खपे। असांजे पीउ खे पुराणनि खाणनि खे सालनि सदनि खां वठी असांजे पीउ खे मोकिलियऊं मिटुनि ते सायो करे असांजे पीउ जे मथां ईअं सम्झि छपर केरायूं। असां इंसाफ़ खपे, ॿियो कुझु बि न खपे। बीठा आहियूं गरीब अनवर अली कुबर जेको हिन में खाण में दबजी मरी वियो। अॻु में बि केतिरा ई वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जेके असांजे ॻोठ में अॻु में बि 4 छोकिरा असांजा हिते मरी विया। उन अॻु में वरी 2 छोकिरा मरी विया आहिनि। तक़रीबन एतिरा ई छोकिरा सालों साल इहे वाक़िया पिया थियनि था। जेके बि हिन खे लाइटिंग वग़ैरह आहे, पैराशूट आहे या हिन जी वर्दियूं आहिनि, ड्रेसूं आहिनि ऐं पाणी मिठो आहे वग़ैरह, उनजी काई सहूलियत न उनखे मेडिकल आहे न उनजी इंश्योरेंस आहे। हाणे असांजो छोकिरो ज़ख़्मी थियो त उनखे ट्रक में खणी ख़ैरपुर पहुता सिविल अस्पताल। जहाँ ट्रक में कोई मरीज़ पुॼंदो ईअं ई माण्हू चाक खणी उहो ई मरी वेंदो। त हे त मरीज़ हुयो। अगरि जेकॾहिं एम्बुलेंस हुजे या उनखे गैस हुजे या उनखे फौरी हुते उनखे मेडिकल थी वञे थी सघे थो उहो बची। मिलर डिपार्टमेंट जंहिंजी मेन ऑफिस ठक्कर में आहे, डायरेक्टर जेको आहे महिल असद अली छा आहे उहो बि हिनमहिल ताईं न आयो आहे। मेन मैनेजर जेको आहे उहो बि न आयो आहे। हिनमहिल ताईं न ग़रीबनि जेको जांच फिरियाद आहे इहे खाणियूं बिल्कुलु बंदि थी वञनि। इहे कानून खां ॿाहिरि आहिनि। इहो हिकु टकर हिन जे लाइ मज़ूरी आहे, सभु कुझु आहे। ऐं सेठियुनि खे एतिरो थियणु खपे त अॼु ताईं हू आया ई न आहिनि। वीचारो कल्ह वीचारो शहीद थियो आहे। हिन महिल ताईं को बि वस वारो इन्हनि जे अची पुरगान न कई अथनि, न अची का सारी लधी। खाण ते वियो आहे, हलियो मज़ूर वीचारा मज़ूरी ॿी मज़ूरी न आहे। वञी खाण एक्सपायर का सदीमनि क़दीमनि जी खाण बंदि थियल हुई। उन खाण में छोकिरनि खे लाहे छोकिरे मथां छपर किरियो, ॿार गिले छोकिरे मथां छपर खोले माण्हू जेके अंदरि मेट मज़ूर हुया उहे ॿाहिरि कढी आया। छोकिरे जी जंग जेका आहे सॼी ख़तमु थी वई। छोकिरो साह न पियो खणी सघे। गाॾी कान आई, का गाॾी खणी छोकिरे अस्पताल पुॼायूं। हिन महिल ताईं को बि असांजे को सेठ लड़ी न आयो आहे त छा थियो आहे, छा वाक़ियो थियो आहे, छा न थियो आहे। नाज़रीन, हिते जेके वुरसा जेको एहतजाज करे आहिनि उनजा तव्हां जेको आहे कमेंट्स ॿुधा, हुनजो इहो चवणु हुयो त हीउ हिकिड़ो माण्हू हुयो जेको पंहिंजे जेको आहे नंढड़नि पंहिंजनि ॿारनि खे पालींदो हुयो ऐं हिकु ग़रीब मिसकिन पोरियत हुयो ऐं हिन नंढड़नि मासूम ॿारनि जो कुझु तदारक अथनि। कैमरामैन अली शान सां गॾु हसन रज़ा भंबरो, धरती टीवी, कोट डिजी।